अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु मां तव्हां खां हिकु सवाल पुछण वारो आहियां। जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, महिरबानी दोस्तों अॼु मां तव्हां खां पुछण वारो आहियां त KTN ते कॉमेडी मज़ाया ड्रामा त हूअं त काफ़ी सारा हली चुका आहिनि, जीअं त खोड़ीअ खे घुमरी, पींगे में पधरा, मश्करा मोटी आया। उन खां पोइ हाणे जेको ड्रामो हली रहियो आहे लॾो पाड़े ते। दोस्तों इन्हनि ड्रामनि जे बारे में मूंखे ॿुधायो त इन्हनि सॼनि ड्रामनि मां तव्हांखे तमामु घणो कहिड़ो ड्रामो पसंदि आहे। इन जे लाइ तव्हां कॉमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा त हिननि सॼनि ड्रामनि मां तव्हांखे घणो ड्रामो कहिड़ो पसंदि आयो आहे। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं मुंहिंजी वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।